अरे जेकॾहिं हिकिड़ी अस्पताल असां बचकर जे ॻोठ में ठाराया त छा गवर्नमेंट सुञी थी वञा? ये त मुंहिंजी पुराणी ज़ाल पावली आ, पर पावली कीअं थी सघे? हाँ, लॻे थो त मां ख़्वाब में आहियां। अॼुकल्ह जा ख़्वाब बि अजीब ग़रीब आहिनि। हाणे मां ख़्वाब में पधो करे करे थकिजी पियो आहियां। मौला, जेकॾहिं मूंखे ख़्वाब में पुराणी ज़ाल ॾेखारी थी त उन सां कचहरी नसीब फरमाए। मवाली, कहिड़ा हाल अथई? ओ मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजी महिरबानी जो तो मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयो। अदी चाची मासी पावली, मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त सिर्फ़ु पावली। तूं कॾहिं ख़्वाब मां ॿाहिरि निकिरी ईंदी कर न। ॾिस मुंहिंजी प्यारी पावली, मां तुंहिंजे प्यार में कीअं सुकी सुकी गॾो थी वियो आहियां। मुआ इख़लाक़ सां ॻाल्हाए। इख़लाक़ सां छो ॻाल्हायां? कहिड़ो इख़लाक़? मुंहिंजी मासी जो पुटु आहे ऐं मां त पावली सां थो ॻाल्हायां। सालनि खां पोइ त ख़्वाब में आई आहे, पर तो जहिड़ो ज़ालिम समाज असांखे ख़्वाब में बि अकेलो मिलणु कोन थो ॾे। ओ मुंहिंजी पुराणी ज़ाल, ख़ुशि त आहीं न? मां मवाली लाइ रोअंदी त न आहीं न? ना त मवाली, मां त रोईंदी न आहियां, पर ॾाढी ख़ुशि आहियां। पावली, ख़ुशि भली हुज, पर अदा त न चओ। ओ चरी, ज़ाल मुड़ुस खे अदा न आहे चवंदी, वॾो ॾोह थींदी। मवाली, तूं अॼु बि साॻियो आहे, बदिलो थुप बि न आहे, पर ही ख़्वाब न हक़ीक़त आहे। ख़्वाब न आहे, हक़ीक़त आहे। पोइ भला मूंखे चूंडड़ी हण त मूंखे ख़बर पए त मां ख़्वाब में न आहियां। अचे मां थी तोखे चूंडड़ी पायां। अरे अबारे, हाणे त मूंखे छिते कुते वारियूं सुयूं हणाणी पवंदियूं। निभागा परे थी था वञूं, मथे लॻो अची असांजी। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।